बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां इंतिहाई दिल जी गहराइण सां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। साईं असांजे आंगण ते अची असांजो मान मथां कयूं। असुल जेको असांजो मक़सदु आहे उहो आगाही ॾियणु आहे, तालीम ॾियणु आहे ऐं तबिके खे बाशऊर करण जी नंढी कोशिशि आहे। इन सिलसिले में मां साईं जिन जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। शुरूआत ऑनरेबल जनाब गफूर मेमन साहब खां थी रही है। मां साईं जिन के गुज़ारिश थो कयां गफूर मेमन साहब के तव्हांजी भरपूर तालियुनि सां त साईं जे पासो पंहिंजी सीट ते अची शुरू करें तो अल फुकरा वेलफेयर वर्ल्ड सोसाइटी तरफां जो लेक्चर अरेंज करण ऐं दावत ॾियण ऐं मान ॾियण दोस्तनि खे गॾु करण इहे उन्हनि जी काविशूं महिनतूं इनखे आउं तमामु घणो साराहियां थो। इहे कोशिशूं हूंदियूं आहिनि जेके दोस्त इल्मी रवैयो रखंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जी कोशिशुनि खे वक़्ती तौर सां घटि माण्हू मोट ॾींदा आहिनि, पर इहे ई कोशिशूं हूंदियूं आहिनि जेके मुस्तक़बिल में तारीख़ में ॻणियूं वेंदियूं। फुकरा जो कंसेप्ट असां ॾिसूं था थोरो, असां खणूं था फ़क़ीर खां, त फ़क़ीर जो हिकिड़ो सिंध जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो हवागीर तस्वीर। सिंधी माण्हू थोरो आजिज़ी ऐं इंकसारी में पाण खे फ़क़ीर सॾाईंदो। फ़क़ीर सूफ़ियुनि जे वेझो केरु आहे जेको फे लफ़्ज़ फे आहे उहो फ़िक्र जी नुमाइंदगी थो करे, ऐं लफ़्ज़ काफ़ जेको आहे इहो करार जी नुमाइंदगी थो करे। फ़िक्र करार ये यारीअ जी नुमाइंदगी थो करे ऐं रियाज़त जी नुमाइंदगी। ही उहो फ़क़ीर आहे जेकॾहिं इहे शयूं कंप्लीट थियनि थियूं त उहो फ़क़ीर आहे। ऐं फ़क़ीर केरु आहे जेको घुरे थो हीअ तंज़ीम जो ही जेको नालो आहे मूंखे ॾाढो हिन ईअं पियो चए मोहे ॾिठो साबी गलत ओवरवेल्म जेके चवंदा सूफ़ी उहो ई हूंदो आहे जेको पंहिंजे शौर जी गिरफ़्त खां निकिरी वजदान में ग़लत थियो। जे उहो न थी सघियो त चरियो थी पियो। सिंधी में असां वटि चवंदा आहिनि न दादा वट मिलीसि पीर जी, उहा मिली वञे त सूफ़ी थी वेंदो। तो साईं लतीफ़ शोर साहब ही तव्हां सभिनीनि जी मचायल मेलो जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत वणियो। असगर काइनात नंढड़ी काइनात इहा सॼी ॻोठ जे अंदरि उहा उताक जे अंदरि अची ऐं सॼण जॾहिं उताक वांगुरु मुंहिंजे अंदरि में वसी वियो आहे त सॼी काइनात मुंहिंजे अंदरि में उताक ही इन बुनियाद खे खणूं था असां। हाणे छो त साईं हिन जो बैकग्राउंड जेको ॾिनो आहे मूंखे थोरो इहो तव्हांखे इतना सम्झाइणो पवंदो। तव्हां सभु पढ़ियल लिखियल बाशऊर आहियो, सम्झो दोस्त आहियो, तंहिंजे करे आऊं सूफ़ीअ खे सूफ़ी मत खे हिकिड़े नए तस्वर खां खणंदासीं। त हिन सां ही जेको मूंखे सम्झ में नथो अचे त ही साईं ही तस्वर जोड़ियो कीअं, पर छा इहो वाकई ईअं आहे जीअं आऊं पेश करणु थो चाहियां, पर आऊं हितां करणु थो चाहियां। सूफ़ी तव्हांजे साम्हूं काइनात आहे, निज़ाम शमसी जो हिकिड़ो नक्शो आहे। हाणे निज़ाम शमसी ऐं तव्हांजे अॻियां धरती आहे, ग्लोब आहे जंहिंमां रोशनी फुटनि पिया।
सिज उनजो मर्कज़ आहे। थोरो काइनात खे असां सम्झंदासीं, छो त फिजिक्स थोरी सम्झण खां पोइ मेटाफिजिक्स में हलंदासीं। ही सिज जेको निज़ाम शमसी जो मर्कज़ आहे, ऐं सिज असां खां केतिरो परे आहे? तक़रीबन 9.5 करोड़ माइल परे। सिज जा 9 ग्रह जंहिंमें अतारद आहे, मरीख आहे, मुश्तरी आहे, धरती आहे, नेपच्यून आहे, प्लूटो आहे, यूरेनस आहे। के वॾा आहिनि, के नंढा आहिनि। तव्हां थोरो गौर कजो त हिकिड़ा अहिड़ा हिन जा सयारा आहिनि जेके सिज जे चौधारी तेज़ी सां घुमनि था, ऐं उन्हनि जो ॾींहुं को 12 कलाक जो आहे, कंहिंजो ॾींहुं 4 कलाक जो आहे, वरी के आस्ते था घुमनि। उन्हनि जो साल असांजे 12 सालनि जे बराबरि उन्हनि जो हिकिड़ो साल थो थिए, पर के अहिड़ा बि जो असांजा 300 साल गुज़री वञनि, उन्हनि जो हिकिड़ो साल थो थिए। के अहिड़ा बि में आहिनि जिन जो ॾींहुं असांजे 5-6 सालनि जे बराबरि। इहो सॼो उन्हनि जी पंहिंजी गर्दश ते। थोरो इहो ज़हन में रखिजो। हाणे असां अॻियां हलंदासीं। हाणे ही सिज जी हिकिड़ी सरहद खां ॿी सरहद जो जेको फ़ासिलो आहे, इहो तक़रीबन 30,000 नूरी साल आहे। नूरी साल लाइट ऑफ ईयर ऑफ लाइट उनखे चयो वेंदो आहे, जो रोशनी जी रफ़्तार जेका आहे उहा हिकिड़े सेकंड में 3 लख किलोमीटर आहे। हिकिड़े सेकंड में रोशनी जी रफ़्तार 3 लख किलोमीटर सफ़र थी करे। मिंट में केतिरो कंदी, कलाक में केतिरो कंदी, महीने में केतिरो कंदी, साल में केतिरो कंदी। ऐं जेको साल में उहो सफ़र कंदी उनखे चइबो आहे नूरी साल, लाइट ईयर। हाणे 30,000 नूरी साल जे फ़ासिले ते हिकिड़ी सरहद खां ॿी सरहद आहे। हाणे इहो तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरो मैदान, केतिरो स्पेस आहे निज़ाम शमसी। धरती इन निज़ाम शमसी जो हिकिड़ो नंढो सयार जिथे असां रहूं था। हाणे इन जे बर में जिथे ख़तम थो थिए निज़ाम शमसी सरहद, उतां ठीक वरी ॿियो निज़ाम शमसी शुरू थो थिए। वरी उन जे पासे में एतिरो वॾो ॿियो निज़ाम शमसी आहे जंहिंजा पंहिंजा सयारा आहिनि, जंहिंजो पंहिंजो वरी एराज़ी आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां 3 लख निज़ाम शमसी गॾिजी हिकिड़ी कहकशां ठाहींदा आहिनि। किथे 3 लख आहिनि त किथे 30 लख बि आहिनि। उहा हिकिड़ी कहकशां ठाहींदा आहिनि। वरी अहिड़ियूं हज़ारे कहकशाऊं गॾिजी हिकिड़ी काइनात था ठाहिनि, हिकिड़ी काइनात थी ठाहे। ऐं अहिड़ियूं साइंसदाननि जे मुताबिक़ त अहिड़ियूं काइनातूं हिन पोलार में हज़ारे जेके ठहनि पियूं। हाणे केतिरो स्पेस आहे, केतिरो परे ताईं वञे थो तव्हांजो इंफिनिटी जेको आहे, जेके चइबो आहे त का शइ ना दिमाग़ वञी न सघे, लामे थो। एतिरो ई काइनात जे अंदरि सभु कुझु पइजे। हाणे तव्हां थोरो सोचियो हिते धरती जी हैसियत केतिरी आहे, छो त इहे ह्यूज जिस्म आहिनि। यानी तव्हां थोरो सोचो त जेका असांजी धरती आहे इन खां हज़ारे दफ़ा वॾो सिज आहे, वरी इन सिज खां हज़ारे दफ़ा वॾा ॿिया सिज, वरी इन खां 1000 दफ़ा वॾा ॿिया सिज। त असांजी धरती जी हिन काइनात में हैसियत कहिड़ी आहे? साइंसदाननि जे बकौल त हिकु टुबको बि कोन्हे, हिकिड़ो टुबको बि कोन्हे। त उन टुबके में वरी असांजी हैसियत कहिड़ी आहे, हिकिड़े माण्हू जी हैसियत केतिरी? नथिंग, नथिंग, कुझु बि न। ऐं कुझु बि न आहे
सूफीज़म जो बुनियादी शुरुआत है। वाह वाह कुछ भी ना, ला नथिंगनेस, जितां बि शुरुआत थींदी नथिंगनेस खां थी, कुछ भी ना। हाणे हीअ हिकिड़ो वक़्तु काइनात जे अंदरि फैलियो।